नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ڀرياسٽي में ख़बर ॾींदा हलूं त ڀرياسٽي जे ॻोठ तूर पयो वसतड़ो जे रवासिन गुलाम हुसैन वसतड़ो पंहिंजे पुट ज़ुबैर वसतड़ो सां गॾिजी ڀرياسٽي प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतजाज कंदे चयो त भरिया रोड शहर में मुंहिंजो प्लाट वरितल है, जंहिंजा समूरा कागज़ मूं वटि मौजूद है, पर शहर जो बााثर कब्ज़ा माफ़िया जावेदार ऐं अज़ीम आराई मुंहिंजे प्लाट ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे इन ते गैर कानूनी अदावत शुरू करे छॾी है। अहिड़ी दरख़्वास्त मां असिस्टेंट कमिश्नर भरिया ऐं SSP नौशरो फेरोज़ खे ॾिनी है, जंहिं मुंहिंजी दरख़्वास्त भरिया रोड थाणे ते फॉरवर्ड करे ॾिनी है, पर उन बावजूद बााثर बिल्डर जावेद आराई नदीम आराई प्लाट ते कब्ज़ो नाहे छॾियो, जॾहिं त कागज़नि में 7 फुट घणी हुजण बावजूद 4 फुट घणी ते पिण कब्ज़ो करे छॾियो। बााثर मूंखे मौतमार धमकियूं ॾेई प्लाट सस्तो ख़रीद करण लाइ ज़ोर भरे रहियो है। हिन चयो त असां ग़रीब आहियूं, सॼी ज़िंदगी पोरियो करे भरिया रोड शहर में प्लाट ख़रीद कयो, जंहिं ते बााثर गैर कानूनी कब्ज़ो करे वरितो। हिननि आला इख्तियारनि खां घुर कई त मामले जो नोटिस वठी प्लाट असां हवाले करे इंसाफ़ फराहम कयो वञे। होॾां राब्ते करण ते इल्ज़ाम हेठायल जावेद आराई चयो त मूंखे हिकु प्लाट जे मामले जी का बि ख़बर न आहे, प्लाट मामले सां मुंहिंजो को तालुक न आहे। जैसे जावेद अहमद आराई लखीपुर वारे गैर कानूनी बोर्ड हणी पार्टी खे विकिरो करे छॾियो आहे ऐं उन ते हींअर उहे बिल्डर कमु कराए रहिया आहिनि, जंहिंजो नालो नदीम आहे ऐं उनजो भाउ नवीद आहे ऐं उहे तमामु असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि, हथियार खणी ते वेठा आहिनि। इन प्लाट जा ओरिजिनल कागज़ जेके आहिनि सभु मूं वटि आहिनि, जेके सिर्फ़ु ख़राब न आहे, मां तव्हांखे भरे थो ॾियां ऐं उनजो भाउ नवीद अहमद आहे ऐं ॾियां मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।